कल खां वठी मेड़ तालुके जे हासुल पोसो ॻोठ लाइ काफ़ी सारा इशूज़ या ख़बरूं असांजे साम्हूं आयूं त स्कूल में काफ़ी सारा मसइला आहिनि। स्कूल में न बिजली आहे, न पखो आहे, न ई वरी गेटियूं आहिनि, तारूं आहिनि, पाणी आहे, छो त हितां जा इलाइक़े जा ॻोठ जा पोइ केर बि आहिनि स्कूल सां हरकत कनि था, स्कूल जा दरवाज़ा बञनि था, स्कूल जी फिटिक जूं तारूं चोरी करे विया आहिनि, वॉशरूम जेके आहिनि वॉशरूम स्कूल जा उन्हनि में हंगी विया आहिनि, उन्हनि में मुटी विया आहिनि। अहिड़े इन्हनि खां पोइ इतलाउनि खां पोइ असां हिते पहुता आहियूं। हिते असां स्कूल जी विज़िट बि कई आहे ऐं वाक़ई बि हक़ीक़तनि स्कूल में का बि सहूलियत न आहे। असां गवर्नमेंट खे ऐं असां ॻोठाणनि हितां जा जेके ॻोठ जा आहिनि या असांजो यूसी जो चेयरमैन आहे, MNA आहे हितां जी, या PP सिंध जो सदर महमूद मैसर आहे, उन्हनि खे अपील कंदासीं त ही जेके असांजा ॿार असांजो मुस्तक़बिल असांजा महिमान हिते पढ़नि था, उन्हनि सां हीअ हालत आहे, हिन स्कूल सां हीअ हालत आहे, न पखो आहे, न पाणी आहे, न वॉशरूम आहे। इहे सहूलियतूं महिरबानी करे हिननि खे ॾिनियूं वञनि ज़ाती लेवल सां बि या वरी गवर्नमेंट जे प्राइमरी हासुल खोसो ॻोठ में ऐं हिते जेके मसइला हुया उन्हनि मसइलनि मुताबिक़ असां हितां जे हेडमास्टर साईं रफ़ीक होसे सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं असांजी अपील आहे गवर्नमेंट खे बि ऐं हितां जे बासरनि खे बि त हिननि जी हेल्प कई वञे, हिननि खे पखो ॾिनो वञे, हिननि खे सोलर ॾिनो वञे पंहिंजे तरफ़ां। जेसि ताईं सरकार हिननि खे कुझु ॾिए त हितां जा जेके ॻोठ जा आहिनि या ॻोठ जा जेके असांजा हुकुमरान आहिनि, MNA आहे असांजी, ऐं उन खां अलावा हितां जो UC चेयरमैन आहे, तालका सदर आहे, उन्हनि खे बि असां अपील कंदासीं त हिननि जी मदद कई वञे, हिननि जी हेल्प कई वञे। हिते असांजो मुस्तक़बिल असांजा महिमान पढ़नि था। असांजी मेरान प्रेस क्लब जी टीम हितां तव्हांजे अॻियां लाइव कवरेज। छा नालो आहे? का आयत ईंदी आहे? का आयत ॿुधाए। वेरी गुड, वेरी गुड। वेरी गुड। छा आहे अमी तुंहिंजो नालो छा अथव? जोया। छा ईंदो अथई? सूरत कहिड़ी? का बि ॿुधाए अमी, का बि ॿुधाए। वेरी गुड। सॼो शहर आहे ख़ुदा जो अठनि जी क्लास